क्लब के सद ते मटियारी जा सहाफ़ी सरापा एहतजाज आहिनि। असीं संदन सां नाइंसाफ़ी जी मज़म्मत करियूं था। उन खां सवाइ हितां जे सहाफ़ी जे हक़नि जे लाइ संदन हक़नि जी ॾियूं था ऐं संदन हर जिदोजहद इल्मी अदबी दोस्त मटियारीअ में सहाफ़त जे आलमी ॾियारे जे मौक़े ते सिंध में सहाफ़ियुनि मथां तशदुद अगवा कूड़ा केस दाख़िल करण ख़िलाफ़ रैली कढी वई। रैलीअ जी अॻवानी सीनियर सहाफ़ी राजा आकलाणी, GM बाबू ख़ासकली, नबी बख्श जखेरेजो, अली रज़ा चंद, तमीर लाखो, सिंधी अदबी संगत शाख मटियारी अॻवान बशीर कतरी, दी रोज़ इंटरनेशनल समाजी तंज़ीम अॻवान M बचल मेमण ऐं ॿियनि कई। उन मौक़े ते सिंधी अदबी संगत मटियारी अॻवान बशीर अहमद कतरी ॻाल्हाईंदे चयो त सॼी सिंध में सहाफ़ियुनि मथां ज़ुल्म, तशदुद, कूड़ा केस दाख़िल करण वारो अमल तेज़ीअ सां वधी रहियो आहे। ताज़ो सखर ऐं पनुआकिल जे सहाफ़ियुनि परियल दायो इरफ़ान कलवड़ खे अगवा करे तशदुद जो निशानो बणायो वियो, जंहिं जी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कयूं था। सहाफ़ियुनि हमेशह हक़ सच जो आवाज़ बुलंद कयो आहे, जॾहिं त समाजी अॻवान M बचल मेमण ॻाल्हाईंदे चयो त सहाफ़ी हमेशह मज़लूम पीड़ियल तबिके ख़िलाफ़ सगारो आवाज़ बणिजनि था, पर सहाफ़ियुनि खे तहफ़्फ़ुज़ नथो ॾिनो वञे ऐं उन्हनि ते कूड़ा केस दाख़िल करे हिरासा कयो वञे थो। सहाफ़ियुनि खे पाण में ॿधीअ जी ज़रूरत आहे। सहाफ़ी अली रज़ा चंद ॻाल्हाईंदे चयो त सॼी सिंध समेत मटियारी ज़िले सहाफ़ियुनि खे हिरासा करणु बंदि कयो वञे ऐं सिंध सरकार तोड़े इंफॉर्मेशन खातो बीमार सहाफ़ियुनि जी सार लहे ऐं उन्हनि जो सरकारी ख़र्च ते इलाज करायो वञे। मुज़ाहिरे में सहाफ़ियुनि फरहान शेख, अब्दुल गफ़ूर मल्हा, रफ़ीक खोसो, सोहेल भयो, सैयद अशरफ शाह, शबीर अहमद पवर, सिंधी अदबी संगत शाख पलीजाणी अॻवान, सोहराब भाटी, अख्तर मेमण, माशूक चांग, रफ़ीक सुमरो, जवाद मेमण, असगर मेमण, अब्दुल रहीम मेमण, असलम मेमण ऐं ॿिया वॾे अंग में मौजूदु हुआ।